अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम कराची डायरी में आया जो मेज़बान बशीर संजानी। नाज़रीन अॼु सिंध हुकूमत तरफ़ां सिंध वाटर पॉलिसी जेका है उनकी वेबसाइट उनकी लॉन्चिंग थी है, इफ्तिताह थियो है। अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासूं, कोशिश कंदासूं। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह भी हिन तकरीब जो ख़ासि महिमान आहे। सूबाई वज़ीर ईंदा, उन सां गॾु सियासी समाजी अॻुवाणनि सां गॾु पाणी माहिर जेके आहिनि उहे बि ईंदा। वाटर पॉलिसी जेका है जंहिंजी वेबसाइट जोड़ी वई आहे, इहा जेको आहे सो जेके डिज़ास्टर अचनि था उहो पाणी कीअं गॾु कजे, न सिर्फ़ु एरीगेशन जो पाणी आहे, पीअण जो पाणी आहे, सेवरेज जो पाणी आहे, उन मुकमल जेकी पाणी आहिनि उन्हनि खे कीअं स्टोर कजे, कीअं उन्हनि खे मैनेज कजे, उन ते मुकमल हिकिड़ी पॉलिसी ठाही वई आहे। उहा पॉलिसी का हिकिड़े ॾींहं में न ठही आहे, का महीने में न ठही आहे, उन में तक़रीबन साल लॻा आहिनि। उन में केतिरा जेके आहिनि मेंबर्स आहिनि उन पॉलिसीअ जा, पाण अॼु उन्हनि अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासूं, पाणी माहिरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासूं। कुझु स्पीचिस हूंदियूं उन्हनि जूं, पाण उहे बि पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदासूं। जी, हिन पॉलिसी जोड़ने जो मक़सदु इहो ई आहे त असां वटि जॾहिं पाणी मथां बरसातूं वधीक थियनि थियूं, पाणी अचे थो त उन पाणी खे काॾे कयूं, ऐं जेकॾहिं पाणी जी शॉर्टेज थिए थी त जेके पुछड़ी वारा ज़िम्मेदार आहिनि उन्हनि खे कीअं पाणी पुॼायूं। टोटल शयुनि खे सम अप करे हिकिड़ी वाज़े पॉलिसी अख़्तियार कई आहे, ऐं जंहिं पॉलिसी तहत अॻिते तव्हांजी इरीगेशन जो सिस्टम हलंदो। ऐं उन में सिर्फ़ु पाणी वारो मसलो कोन्हे, पूरो उनजी जेका डिटेल आहे उहो सॼी तव्हांखे ब्रीफिंग बि मिली हूंदी। कुझु टाइम पहिरें हिते प्रोग्राम हुयो त मां सम्झां थो वाटर पॉलिसी जो अचणु ज़रूरी हो। ऐं जेसिताईं असां कंहिं बि शइ खे जी पॉलिसी न ठाहींदासीं ऐं उन जा खदो खाल जेसिताईं तय न कंदासीं ऐं उनजी जेसिताईं डेटा पूरी कलेक्ट न कंदासीं त केतिरो पाणी आहे, उनखे कीअं विरासत करणु घुरिजे, ऐं जेकॾहिं कोई एक्स्ट्रा पाणी अचे थो बोर्डनि जे सिलसिले में त उन्हनि खे कीअं स्टोर करणु खपे। त उन ते जेसिताईं असां जेकॾहिं वाज़े पॉलिसी न आणींदासीं त ईअं ई कॾहिं असां ॿुधंदा रहंदासीं, कॾहिं सुकंदा रहंदासीं। त उनजे लाइ ज़रूरी हो त इहा पॉलिसी आणिजे। ऐं हींअर डिजिटल एरा आहे ऐं उन डिजिटल एरा में वेंदे शयुनि खे उन तरीक़े सां मैनेज करणो पवंदो, ऐं मां सम्झां थो हीअ तमामु हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे। पहिरीं वाटर पॉलिसी आहे, मीन्स असां वटि को इस्तेमालु करण जो को तरीक़ेकार कोन हुयो। माना जंहिंखे जीअं ठीकु आहे उन जेको वाटर ऑपरेशन में रिकॉर्ड में सिर्फ़ु पाणी जेको आहे सो केनालनि जे ऐं ज़मीन एग्रीकल्चर लैंड्स जे लाइ हुयो, जेका असां शहरनि में ॾिनो पियोसीं या असां पंहिंजो यूज़ कयोसीं पिए, असां कंहिं इंडस्ट्रीज़ खे ॾिनोसीं पिए, त उन खां रिकवरी जो मैकेनिज़म कोन हुयो। उन खां असांखे फर्दर उन जी जेका यूज़ जो उन ते जेको लाइसेंसिंग जो कोन हुयो। ग्राउंड वाटर रिसोर्स जेको असांजो आहे उन जी केतिरो पाणी असां वटि अवेलेबल आहे, केतिरो इस्तेमालु करे सघिजे थो, उन जो लाइसेंसिंग मैकेनिज़म ऐं उन जे लाइ उनजो प्रॉपर प्राइस टैग। जेसिताईं शइ खे प्राइस टैग न ॾींदो तेसिताईं उनजी वैल्यू न थींदी। सो उन जे करे इहो सॼो ई अगेन ॿियो वरी असांजा जेके 65% असांजो जेको सिंध आहे उहो केनाल कमांड्स जे खां ॿाहिरि आहे। 35% सिर्फ़ु सिंध जी एरिया जेका आहे असां केनालनि जे हेठां आहे, बाक़ी ॿियो केनालनि जो पाणी हुते वञी नथो अचे। जंहिंमें थर्ड डेज़र्ट आहे, जंहिंमें असांजो कोहिस्तान आहे, जंहिंमें असां स्मॉल डैम्स वग़ैरह बि ठाहिया आहिनि, उनजा कंज़र्वेशन प्लान प्रॉपर न आहिनि। वरी इन्वेस्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध करे वई आहे, त उन खे असां प्रॉपर उन में कंज़र्वेशन प्लान्स ठाहियूं, माण्हुनि खे एलोकेशन्स कयूं, ऐं पोइ उनखे हिकिड़ी फेयर जेका प्राइसिंग आहे उहा रखूं त जीअं माण्हू पाणी जो इकोनॉमिक यूज़ बि कनि ऐं उनजी वेस्टेज बचाइनि। उहो आहे। टियों त शहरनि खे असां जेको पाणी ॾियूं था उनखे जॾहिं असां उनजी क्वालिटी जी पाणी जी क्वालिटी जी मॉनिटरिंग, असांजे 4 मेजर कंपोनेंट्स आहिनि। हिकिड़ो त गवर्नेंस आहे, जंहिंमें असां डिपार्टमेंट खे कयूं पिया स्प्लिट करे, ऐं असांजो इरीगेशन उनजी हिकिड़ी डायरेक्टोरेट हूंदी। बिकॉज़ असां खे जेको सॼी दुनिया में जेको असांजी डिपार्टमेंट जी जेका वैल्यू न थियण जो वजह इहा हूंदी त चवंदा यार हे त आहे सिर्फ़ु हिन जो हिकिड़ो कमु आहे उहो पाणी केनालनि खे ॾियणु, जॾहिं त पाणी जो मक़सदु इहो न आहे जॾहिं माना इकोसिस्टम जे लाइ हुजे, डेल्टा लाइ हुजे, वेटलैंड्स जे लाइ हुजे, माण्हुनि जे थर्ड डेज़र्ट लाइ कोन्हे, खीरथर जो को मेंशन कोन्हे, इन काछो जंहिंखे असां काछो चऊं था, इन पासे जो को ज़िक्र कोन्हे। त पोइ इन जो इहो कीअं थींदो जो असां हिननि सां असांजो इन कोऑपरेशन असांखे ॿियनि जो वर्ल्ड बैंक थी वियो, ॿियो टे थी वियो, या दुनिया जा ॿिया इदारा हुआ, त उनखे असांखे हिकिड़ो नंढड़े कंपोनेंट ते असां नेगोशिएट करण लाइ तयारु हूंदा, बाक़ी ॿियनि ते ॻाल्हाइण लाइ तयारु न हूंदा। पोइ उन में उनजे NGOs जे हथ अची वेंदा या हेॾा थियो इहो प्रॉब्लम्स थींदा। हाणे हिन डिपार्टमेंट जो नालो सिंध वाटर रिसोर्सिस डिपार्टमेंट करे देन उनखे डिफरेंट डायरेक्टोरेट्स में खणी आहियूं, जंहिंमें डैम्स, स्मॉल डैम्स, वेटलैंड्स, लेक्स, इंडस डेल्टा हूंदो, पॉलिसी जी इम्प्लीमेंटेशन, पॉलिसी जी
रिव्यू पॉलिसी जी जेका असांजे रिपोर्टिंग ऐं अगेन उन में जेका अपडेट्स हूंदियूं उनजो अलॻि डिपार्टमेंट उनजो अलॻि हूंदो। ग्राउंड वाटर हिकिड़ो वॾो इम्पॉर्टेंट असांजो सेट आहे जंहिंजे लाइ को बि कानून कोन्हे, कंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी कान्हे। उन जे लाइ असां प्रॉपर उनजे मॉनिटरिंग, उनजी ग्राउंड वाटर क्वालिटी, रिचार्ज ऐं केतिरो हर मुद में केतिरो असां वटि वॉल्यूम अवेलेबल आहे जेको असां पंप कराए सघूं था, उनजे लाइ लाइसेंसिंग ऐं वरी उन ते प्रॉपर उनजी क़ीमत उनखे लॻाइण त जीअं उनजी वैल्यू थिए, त माण्हू उनजो वेस्टफुल यूज़ न कनि। इहे असांजा सभु ऐं अगेन तव्हां डॉक्यूमेंट खे पढ़ंदो त तव्हांखे हर एस्पेक्ट नज़र ईंदो, थर काछे में असां कीअं कंदासीं, थर डेज़र्ट में कीअं कंदासीं, ऐं असांजा पुराणा वाटरवेज़ जेके आहिनि मुमकिन नाहे मुमकिन नाहे जो सभु खोले सघनि, पर उते कुझु खे छो त पाणी मथां डाइवर्ट थी वियो, डैम थी विया, डाइवर्शन चैनल थी विया, इंडस वाटर टी खां पोइ कुझु पाणी जा वॉल्यूम्स बि घटिया। अलबत्ता मेजर स्टेम्स असां खोले वञूं ऐं उतां को लिंक करे पंहिंजे पुराणियुनि नंढुनि खे पाणी ॾेई वञूं त असांजी इहा वरी सक्सेस हूंदी ऐं असां पाणी जो प्रॉपर इस्तेमालु ऐं माण्हुनि जी लाइवलीहुड उन में बहितर थींदो। अगेन इंडस डेल्टा जो आहे, इंडस डेल्टा असांजो बेसिकली इंडस डेल्टा आहे सिंध में, बिकॉज़ असां सिंध जो हिसो आहे, पर ज़मीन आहे असांजी उते सिंध जो हिसो आहे, पर असांजो असुल जेको आहे इंडस डेल्टा सॼे इंडस बेसिन जो आहे, जंहिंमें इंडिया पाकिस्तान ऐं असांजा मथियां जेके तिब्बत चाइना खां वठी हू यूज़र त न आहिनि, पर असां सभिनी खे जेके हिते यूज़र आहियूं उन्हनि खे सभिनी खे ख़्यालु करिणो पवंदो। सो उनजे लाइ असांजो त उनखे प्रॉपर वैल्यू ॾियूं ऐं उनजे लाइ असां प्रॉपर असांजा मैनेजमेंट कयूं, असां उनजे लाइ तरीक़ेकार फिक्स कयूं ऐं मथियनि सूबनि सां बि ॻाल्हाइण जो, ॿियनि सां नेगोशिएट करण जा, उनजा बि असां मैकेनिज़म में डिफाइन करे छॾिया आहिनि। उन्हनि जे लाइ हिकिड़ी असां कंप्लीट डायरेक्टोरेट अलॻि ठाही आहे, त पाणी जी जेका मौजूदगी आहे, अवेलेबिलिटी आहे, पाणी जी यूटिलाइज़ेशन आहे, वरी उन ते उन्हनि खे जेके असांखे असेसमेंट आहे उन्हनि जी जेका इम्पैक्ट्स जेके असां ते ईंदा, जेके अगरि का मथे इंटरवेंशन आहिनि उनजी अलॻि डायरेक्टोरेट हूंदी जेको उन सां नेगोशिएट कंदी, उन सां उन मथो टकाईंदी। सो उहे शयूं असां इन पॉलिसी में अंदरि आहे। ॾिसो, पॉलिसी जी इम्प्लीमेंटेशन में इहे सभु मैकेनिज़म्स रखणा पवनि था। सुठी पॉलिसी उहा हूंदी आहे जेका स्ट्रक्चरल डायनामिज़म ॾे, त हिन में हिकिड़ी सिंध वाटर रिसोर्स काउंसिल बि प्रपोज़ थियल आहे, हिन पॉलिसी जो हिसो आहे ज़ाहिर, ऐं उन तहत न सिर्फ़ु वाटर जी पुछड़ी वारनि खे बल्कि मुकमल तौरु पाणी जो हिकिड़ो मुनसिफ़ाना निज़ाम बि अचे, ट्रांसपेरेंट निज़ाम बि अचे, इक्विटेबल डिस्ट्रीब्यूशन बि हुजे, जुडिशियस एस्पेक्ट्स हुजनि, त आउं सम्झां थो डिपार्टमेंट गॾियल तावन सां ऐं समूरा जेके स्टेक होल्डर्स आहिनि, इवन अर्बन वाटर सप्लाई जो सिस्टम आहे या इंडस्ट्री जो आहे या हेल्थ सेक्टर आहे, त जेके बि लाॻापियल इदारा सेक्टर जुड़ियल आहिनि उहे यकीनन हिक ॿिए जी कोऑर्डिनेशन सां हिन में बहितर इम्प्लीमेंटेशन जो मौक़ो मिलंदो। पॉलिसी त ठही वई, काबीना अप्रूव करे छॾी, अॼु उनजी इफ़्तिताह पई हिते गवर्नमेंट करे। सो असुल ॻाल्हि इहा आहे त पॉलिसियूं, कानून, रूल्स ऑफ बिज़नेस, इहे सभु कुझु तॾहिं तव्हांखे नतीजो ॾींदा जॾहिं उनजी इम्प्लीमेंटेशन ठीकु थींदी। पॉलिसी ठाहिणु सुठी ॻाल्हि आहे, कानून ठाहिणु तमामु सुठी ॻाल्हि आहे, पर उनखे सभिनी खां पोइ जेको नेक्स्ट इम्पॉर्टेंट स्टेप आहे, तव्हां उनखे अमल में कीअं था आणियो। तव्हां वटि हेॾो क्राइम आहे, छा कानून कोन्हे, पॉलिसी कान्हे, आहे, सभु कुझु आहे। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन पॉलिसी लाइ बि जेको रियल चैलेंज हूंदो त हीअ डिपार्टमेंट पॉलिसी ते ॻाल्हाए सघूं था, पॉलिसी ख़राबु कोन आहिनि, पॉलिसी ॿियूं बि सुठियूं ठहियल आहिनि, कानून सभु शानदार असां वटि ठहियल आहिनि। हीअ डिपार्टमेंट, हीअ हुकूमत इन पॉलिसीअ खे नेकनियती सां इम्प्लीमेंट कंदी कीअं, जवाबु उतां अचिणो आहे, इंतज़ारु उन जो आहे। ॾिसो, पॉलिसी जा ॿ महूरिक हूंदा आहिनि, हिकिड़ो त पॉलिसियुनि मां कानून ठहंदा आहिनि, ॿिया कानून जे मां पॉलिसियूं ठहंदियूं आहिनि। हाणे हीअ जेका पॉलिसी आहे, छाकाणि त 2018 में क़ौमी पाणी जी पॉलिसी ठही, उन खां पोइ सूबनि ठाहिणु शुरू कयो। सिंध हुकूमत माण्हुनि सां गॾिजी 2017 ते सिंध इरीगेशन ड्रेनेज अथॉरिटी पहिरां शुरू कमु कयो, पोइ वरी 2019 खां बाक़ाइदे इन ते मुसलसल कमु कयो वियो। अच्छा, ॿियो हिन पॉलिसी जा जेके बुनियाद आहिनि उन में न सिर्फ़ु इरीगेशन मैनेजमेंट बल्कि जेको पाण वटि सिंध में जेको केनाल आहे, जेके वाह आहिनि, जेकॾहिं 14 बैराजनि जा वाह ऐं दरियाए सिंध पाण, उन में पाणी सिर्फ़ु इरीगेशन जो कोन्हे, पीअण जो पाणी बि आहे, साण गॾु उन में सनतुनि जे लाइ बि पाणी आहे, उन लाइ एनवायरमेंट जे लाइ बि पाणी आहे, मस्जिदुनि में लाइ पाणी आहे, मंदरनि लाइ बि पाणी आहे, घरू इस्तेमाल जे लाइ बि पाणी आहे। त असांजो जेको वाह आहिनि उहो सिर्फ़ु ज़रई वाह कोन्हनि, इन करे
सिंध जे लाइ इहो अणटर हो त हिकिड़ी बरजिस्ती पॉलिसी हुजे जंहिंमें इहे सभई अंसर शामिलु कई वञनि। हिकिड़ो त जंहिं ते केनाल इरिगेशन आहे, ॿियो जीअं पाण ॾिसंदा आहियूं त काछो आहे, थर आहे, कोहिस्तान आहे, कोस्टल एरिया आहे, सामूंडी पट्टी आहे, डेल्टा आहे। या सिंध जी जेका विर्छ आहे, जोग्राफाई विर्छ जेका मुख़्तलिफ़ आहे, उन हिसाब सां हिकिड़ी फ़ाल पाणी जी पॉलिसी हुजणु ज़रूरी हुई। मां सम्झां थो त गवर्नमेंट ऑफ सिंध इन में अहम क़दम खयो आहे। ॿी हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे त जेका क्लाइमेट चेंज जे हवाले सां मौसमियाती फेरघर जंहिंखे पाण चऊं था, उन्हनि जे हिसाब सां जंहिं क़िस्म जूं तब्दीलियूं अचनि पियूं, उन में पाकिस्तान बि दुनिया जे 8-10 मुल्कनि में ख़तरे वारनि मुल्कनि में आहे। वरी पाकिस्तान जे अंदरि सिंध में वधि में वधि ख़तरो आहे। माना असांखे न सिर्फ़ु उन जा पेरा खणणा आहिनि, उन लाइ तयारियूं करणियूं आहिनि, पर उन सां गॾु पॉलिसी ठाहे ऐं अमली क़दम लाइ अॻिते वधाइण अहम आहे। तव्हां इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त पॉलिसी ठाहिण खां पोइ जेको अमली क़दम आहे उन में मुश्किलातूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। ऐं असां वटि जेको कामोरशाही जो हिकिड़ो स्ट्रक्चर आहे, उहो पॉलिसियुनि खे एतिरो अहमियत न ॾींदा आहिनि। पर पॉलिटिकल लीडरशिप जेका सियासी लीडरशिप आहे, उहा हमेशह सम्झंदी आहे त कानून, पॉलिसियूं ऐं प्लान माण्हुनि जा मसइला हल कंदा आहिनि। ऐं उमेदु आहे त जेका नई इलेक्शन खां पोइ जेका बि गवर्नमेंट ईंदी, इन जे पॉलिसी खे जी खोल कंदी, उन ते एक्शन प्लान ठाहींदी ऐं शयुनि खे अॻिते वधाईंदी। पहिरीं ॻाल्हि त कमु चङो कयो अथनि जेको, पर हाणे उन में इलाही शयूं आहिनि जेके अञा न थियूं आहिनि, न को उन में शामिलु आहिनि, उहे थियणु घुरिजनि। हीअ जेको असां वटि सिंध में एॾो मसइलो आहे, हिकिड़ो त क़ौमी वाटर पॉलिसी ठहियलु आहे ॿियनि सूबनि जूं, पर असांखे इलाही शयूं जेकी जीअं तव्हां चयो वाटर अकार्ड आहे, या जेको डेल्टा में पाणी हेठि उन जो शायदि एॾो ज़िक्र हिन में न आहे। उहो बि तमामु ज़रूरी करिणो आहे त पाणीअ जी विरासत कीअं थींदी, ऐं पाणी असांजो खुटी थो पए वाहन में, डेल्टा में पाणी नथो वञे, पाणीअ जी चोरी थिए थी पई, डायरेक्ट आउटलेट आहिनि, उन्हनि खे कीअं कजे जो। वॾा वॾा ज़मींदार इहा पॉलिसी जेसि ताईं गवर्नेंस सुठो न कंदी या मैनेजमेंट न कंदी, त ओसि ताईं आउं सम्झां थो त इहो न। हाणे फ़िलहालु जेंडर कोन्हे, सीडा जो एॾी वॾी लेवल ते ज़िक्र, त उनखे कीअं हलाइबो, छो इहो वॾो अदारो आहे, 20 साल 25 खां हले पियो थो, त उन जो ख़्यालु करिणो आहे। इन करे असांखे सम्झां थो त वाटर पॉलिसी में काफ़ी शयूं आहिनि जेके असां अञा ॾेई न सघिया आहियूं, पर उन जी गवर्नेंस ऐं मैनेजमेंट ज़रूरी आहे। त पाणी सिंध जे पुछड़ी वारनि माण्हू खे मिले, टेलैंड आबादगार आहे, त इहे सभु शयूं जेके आहिनि से। पर हाणे बिस्मिल्लाह रहमान रहीम थी पहिरीं शुरूआति थी आहे, त असां उमेदु कयूं था त इन ते चीफ मिनिस्टर साहब या वज़ीर साहब या सेक्रेटरी इरीगेशन आहे, इरीगेशन डिपार्टमेंट उन ते अमल कराईंदा। इहे जेके पोर्टफोलियोज़ आहिनि या डायरेक्टोरेट्स आहिनि, उहे पंहिंजो कमु कीअं पूरो कनि। असुलु त वाटर पॉलिसी जो मक़सदु इहो ई आहे त जेके ॿोॾियूं आहिनि उन मां असां नंढा नंढा के डैम ठाहियूं, इहो पाणी रोकियूं, ऐं पाणी असां जेको आहे सो टेलैंडर खे जेको पुछड़ी वारो आबादगार आहे उन ॾे वञे। छा पाणी पुछड़ी वारे कोन थो वञे, पाणी डेल्टा में हलियो थो वञे, या इहे सभु ॻाल्हियूं आहिनि, त उहे असांखे ॾिसणो पवंदो त इहा पॉलिसी उन ते अमल करे। ऐं इहो ज़रूरी आहे, पॉलिसी ठहणु सुठी ॻाल्हि आहे, पर पॉलिसीअ ते अमल कीअं करिजे उहो असांखे टेक्निकली ॾिसणो पवंदो। ॾिसो, बुनियादी तौर ते तव्हां बिल्कुलु सही था चओ त कानून न हूंदो त तव्हां कानून जे बुनियाद ते ई कंहिंखे अकाउंटेबल करे सघंदा हो। सो तंहिंजे करे पॉलिसी जो हुजणु इन जे करे ज़रूरी हो त पाणी सिर्फ़ु उहो न आहे जेको इरीगेशन जे लाइ इस्तेमालु थिए थो, पाणी उहो बि आहे जेको आम माण्हू पंहिंजे इस्तेमालु करे लाइ सघे थो, या जेको ड्रेनेज जो बि पाणी आहे। सो अॼु जे दौर में पाणीअ जो हक़ु हुजणु जेको आहे उहो बेसिक राइट आहे, ह्यूमन राइट आहे, ऐं उहो आईने पाकिस्तान में बि आहे। उन जे बारे में इहो ज़रूरी हुयो त सिंध में हिकिड़ी अहिड़ी
वाटर पॉलिसी ठहे ऐं हिकिड़ो त उन्हनि जी वाटर रिसोर्सिस जेके आहिनि उन्हनि खे कीअं प्रिज़र्व कजे ऐं उन्हनि जी मैनेजमेंट कीअं कजे। ज़ाहिर आहे जीअं तव्हां चओ पिया त इरीगेशन डिपार्टमेंट आहे उहो मोस्टली जेका आहे इरीगेशन रिलेटेड वाटर ते आहे, पर अर्बन जेके वाटर जूं चैलेंजिस आहिनि जेके सीवरेज आहे, ड्रेनेजिस आहिनि, ॿिया इशूज़ आहिनि, उन्हनि ते हो। ऐं असांजी बि जेका सिंध ह्यूमन राइट्स पॉलिसी थी आहे उन में बि इन में बि जेको आहे वाटर एंड ड्रेनेज जो जेको राइट आहे सो सॼी दुनिया में असां इहे सम्झूं था त इंसानी हक़नि जो बुनियादी हक़ आहे माण्हुनि जे लाइ। तव्हां ॾिसो वाटर बोर्न डिज़ीज़ आहिनि, ॿारनि जूं 33% बीमारियूं नमूनिया, डायरिया, इन्हनि जे करे जेकॾहिं माण्हुनि खे पोर्टेबल वाटर न मिलंदो, उहो सॼो ड्रेनेज जे थ्रू हुजे, इरीगेशन जो सिस्टम हुजे, ऐं न्यूट्रिशन जो इशू तव्हां ॾिसो या जनरली ॿियनि इशूज़ खे तव्हां खणी अचो, त मुंहिंजे ख़्याल में हीउ हिकिड़ो लैंडमार्क डिसीशन आहे सिंध गवर्नमेंट जो ऐं इरीगेशन डिपार्टमेंट जो। इन में ॿियनि डिपार्टमेंट्स जो बि रोल आहे, उन डिपार्टमेंट जो बि आहे, ऐं इंक्लूडिंग असां सिंध ह्यूमन राइट्स कमीशन जो बि आहे, त जिते माण्हुनि जे राइट्स जी हक़ जी दादरसी नथी थिए उते उन्हनि जी पोइवारी करायूं। जेको ऐं टेल एंड जो पाण आबादगार आहे, तंहिंजे करे असां सभु हुन में गॾु आहियूं ऐं सभिनी फार्मर्स खां जेके बि ऑर्गेनाइज़ेशन हुयूं उन्हनि खां अलावा ॿिया इंडिविजुअल फार्मर्स खां बि हिन पॉलिसी जी जेका ठही आहे, हिन पॉलिसी में आउं मेंबर रहियो आहियां, एज़ अ मेंबर मूं कमु कयो आहे, 2 साल खनि हिन में कमु कयो अथऊं। हिकिड़े दफ़ा पॉलिसी ठाहीसीं, वरी उन में कुझु ग़लतियूं हुयूं, वरी उनखे सही कयोसीं। हीअ इलाही महिनत सां थी करे ऐं सिंध जी वाटर पॉलिसी ठाही वई आहे। सिंध गवर्नमेंट जी फुल सपोर्ट हुई, वर्ल्ड बैंक जी फुल सपोर्ट हुई, मिनिस्टर साहब जी फुल सपोर्ट हुई ऐं तमामु इनखे इलाही टाइम लॻो अथव ठहण में। ईअं कोन्हे जो हीअ महीने हिकिड़े में या 5 ॾींहंनि में ठाहे खणी छॾी अथऊं। इनखे इहो ॾिसंदे त फ्यूचर जा जेके ऑब्जेक्टिव्स आहिनि असांजा ऐं जेके मिशन्स आहिनि असांजा ऐं जेको विज़न आहे जेको असांजो, उनखे ॾिसंदे त अॻियां हली छा करिणो आहे ऐं पाणी खे कंहिं तरीक़े सां इस्तेमालु करिणो आहे। पाणी तमामु स्कैर्स हिकिड़ी शइ आहे, तमामु क़ीमती शइ आहे दुनिया जी, जंहिंखे हिते तमामु घणो ध्यानु बि कयो वेंदो, अॻे फार्मर्स जे तरफ़ां बि ध्यानु कयो वेंदो। तंहिंजे करे उन्हनि खे बि असांजो हमेशह इहो हूंदो आहे त पाणी खे इन तरीक़े सां इस्तेमालु कयो वञे। वाटर पॉलिसी जेका आई आहे सिंध जी, इन में तक़रीबन ही पाणी जेको नलके में इस्तेमालु थिए थो उन खां वठी एग्रीकल्चरल यूज़ में त सभिनी खां वधीक थो इस्तेमालु थिए। तंहिंजे करे 80% जे क़रीब जेको एग्रीकल्चरल यूज़ में थो इस्तेमालु थिए। तंहिंजे करे हीअ ज़िंदगी आहे पाणी। तंहिंजे करे हीअ जेको सिंध जी वाटर पॉलिसी ठाही आहे तमामु हिकिड़ो ख़ुशि आइन अमल आहे ऐं असां तमामु ख़ुशि थिया आहियूं जो इहा पॉलिसी तयारु थी आहे ऐं हाणे फाइनलाइज़ थी, अॼु उनखे लॉन्च था करणो। वाटर पॉलिसी में माना सभु शइ खे गॾु करे हिकिड़ा डायरेक्टरेट 5 ठाहिया अथनि, उन डायरेक्टरेट जे अंडर में सॼो कमु थींदो। हाणे असां वटि छा आहे जो प्रॉब्लम इहो आहे जो ॾुख जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त जेका हिननि कमेटी जोड़ी आहे वाटर जी इम्प्लीमेंटेशन कमेटी, उन में 16 हिननि मेंबर खया आहिनि, पर हिकिड़ो बि आबादगार कोन खयो अथनि। 95% त असां पाणी इस्तेमालु करण वारा आहिनि। आबादगारनि जी किथे बि नुमाइंदगी कोन्हे। जेकॾहिं आबादगारनि जी नुमाइंदगी कोन्हे त पोइ सॼो प्रोसेस मशकूक आहे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो त हिकिड़ो कमेटी जो मेंबर जेको आहे सो इंडस्ट्री जो, चेंबर ऑफ इंडस्ट्री जो त खयो अथनि मेंबर, पर चेंबर ऑफ एग्रीकल्चर जो मेंबर कोन्हे। स्टेक होल्डर असां आहियूं। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि असांखे जेको आहे सो इहो आहे त ही प्रोजेक्ट जेको आहे वर्ल्ड बैंक 85 अरब डॉलर ॾिए पई, उन्हनि जे प्रेशर ते ई 3 महीननि में सभु ठहियो आहे। असांखे उमेदु आहे त जंहिं मक़सदु जंहिं लाइ ठहियो आहे उन ते अमल थियणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि ईअं न हुजे पाकिस्तान में घणियूं शयूं ठहनि थियूं ऐं कागज़नि में रहिजी वञनि थियूं। ठीकु आहे, हीअ 1867 अंग्रेज़ जे निज़ाम खे मटाए हाणे जेको तव्हां कयो आहे वेलकम। ॿी सभिनी खां वॾो मसइलो आहे LBOD। हीअ जेके सिम नाला, अनेक सिम नाला आहिनि, हीअ जा पोयां ॾिसण में अचनि पिया, उन्हनि जो सॼो कमु थियणु खपे। आबादगारनि खे गॾु वठो हर कमेटी में, हू तव्हांखे ॿुधाईंदा। आबादगार माइनस को बि इरीगेशन जो निज़ाम सस्टेनेबल कोन्हे, न को उन जी एतिरी का अहमियत हूंदी। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त आउं वरी बि चवां थो, ठीकु आहे इरीगेशन सेक्रेटरी हिकिड़ो कॉम्पिटेंट माण्हू आहे, ज़रीफ़ खेड़े साहिब खे असां वेलकम कयूं था। गॾोगॾु जेको आहे सो साईं वेठो आहे, ही कबूल खटियाण साहिबु वेठो आहे। कबूल खटियाण साहिब खे जेको आहे सो चेयरमैन सीडा कयो अथनि कबूल खटियाण साहिब खे, उन जी असां आज्ञा कयूं था। नज़ीर मेमण PD थियो आहे। टई सुठा फ़ैसिला आहिनि, टई कॉम्पिटेंट आहिनि। इंशाल्लाह जेको आहे सो निज़ाम अॻियां हलंदो। पर वरी सिंध TV जे तौसत सां मुंहिंजो चवणु आहे त आबादगारनि जी जेकॾहिं हिन में तव्हां नुमाइंदगी कोन कंदो, तव्हांजो सॼो सिस्टम मशकूक थी वेंदो। इन जी क्रेडिबिलिटी कुझु साईं तमामु ज़बरदस्त सिंध गवर्नमेंट खे मुबारक हुजनि, तमामु बहितरीनु पॉलिसी ॾिनी आहे। पर हिन पॉलिसी में केतिरा लूप होल्स आहिनि जिन्हनि खे डिस्कस करणु घुरिजे।
जीअं चीफ मिनिस्टर साहब चयो त पॉलिसी जेका आहे उन में अॻियां इम्प्रूवमेंट अची सघे थी। हिकिड़ी जेका चीज़ पॉलिसी में नज़र कोन आई उहा इहा आहे त डाउन स्ट्रीम जेको आहे कोटड़ी तव्हां माना केतिरो पाणी जेको आहे सो ज़रूरी छॾींदा, माना जेको पॉलिसी में हुजणु घुरिजे त भई हेतिरो मुक़दार पाणी जो ज़रूरु डाउन स्ट्रीम कोटड़ी में वञणु घुरिजे त जीअं बचे। ॾिसो ठटो बदीन तबाह थी वियो आहे ऐं ठटे जो आहे असांजो ठटो त सॼो तबाह थी वियो आहे, त कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो के पॉलिसी हिते ख़ामोश आहे। मुंहिंजे ख़्याल में इन ते डिस्कस करणु घुरिजे त पॉलिसी में क्लियर कट हुअणु घुरिजे त केतिरो पाणी डाउन स्ट्रीम छॾणु घुरिजे त जीअं ठटे जूं ऐं बदीन जूं ज़मीन जेको समुंड खाए पियो उनखे बचाए सघे। नाज़रीन, अॼु कराची डायरी में पाण सिंध वाटर पॉलिसीअ ते पाण ॻाल्हि ॿोल कईसूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तफ़सीली उन ते ॻाल्हि ॿोल कई। उन सां गॾोगॾु सूबाई वज़ीर जेको आहे आबपाशी जो उन बि जेका ब्रीफिंग ॾिनी तमामु ब्रीफिंग जेका आहे उहा बहितरीनु रही। ही जेका अॼोकी सिंध वाटर पॉलिसी उन ते असां कुझु पाणी माहिरनि सां बि ॻाल्हि ॿोल कईसूं, कामोरनि सां बि ॻाल्हि ॿोल कईसूं। उन्हनि जो चवणु आहे त हिन पॉलिसीअ खे ठहंदे ॾींहं या महीना न पर साल लॻा आहिनि। हीअ पॉलिसी सिंध जे अवाम जे लाइ हीअ लाभाइती साबित थींदी आहे। ख़ासि करे जेका सिंध वाटर पॉलिसी जोड़ी वई आहे उन सिंध वाटर पॉलिसीअ में जेकी अंग अखर ॾेखारिया विया आहिनि ऐं ख़ासि करे जेको पाणी जे हवाले सां उन में ॿुधायो पियो वञे त पाणी स्टोरेज कीअं कजे, नंढा नंढा आया डैम ठाहिजनि या पाणी स्टोरेज करण जे लाइ कहिड़ी हिकमत अमली जोड़िजे। ऐं उन सां गॾोगॾु न सिर्फ़ु पीअण जो पाणी आहे, उन में जेको आहे सो सेवरेज आहे, पाणी एरिकेशन मां जेको पाणी अचे थो उहो आहे। जेकॾहिं को डिज़ास्टर अचे थो पियो, ॿोॾि अचे थी पई, उन में जेको पाणी ज़ाया थिए थो पियो उन पाणीअ खे कीअं बचाइजे, उन ते जेका वॾे वज़ीर ब्रीफिंग ॾींदी त उनजो जाम ख़ान शोरो सूबाई वज़ीर आहे। उन जेका ब्रीफिंग ॾिनी उन में इहो चयो वियो त ही मुस्तक़बिल में जेका पॉलिसी जोड़ी वई आहे जंहिंजी वेबसाइट जो इफ़्तिताह कयो वियो आहे, इहा उन ते बिल्कुलु ई उन ते अमल करायो वेंदो ऐं ही पॉलिसी जेका आहे उहा लाभाइती साबित थींदी सिंध जे अवाम जे लाइ। पाणी जेकॾहिं को अचे थो, को डिज़ास्टर अचे थो, ॿोॾि अचे थी पई, उन पाणी खे स्टोर करण जे लाइ बि हिकमत अमली जोड़ण लाइ हिन पॉलिसी में उहा जेका पॉलिसी रखी वई आहे त जीअं पाणी जेको आहे सो स्टोरेज करे सघिजे ऐं सिंध जो माण्हू इन्हनि ॿोॾियुनि खां बची सघे ऐं उहो सेव रही सघे। कराची डायरी जे अॼोके प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान बशीर संजाणी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।